सैयद साले मोहम्मद शाह उर्फ डाडो फतेह खान सिंध जे अज़ीम शहर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शारीअ जो पारकू हो। फतेह खान जी कचेरी सॼे सिंध जे शहरनि तोड़े ॻोठनि में वॾी मशहूरी माणी वरिती। फतेह खान जी कचेरी जंहिं वक़्तु रेडियो पाकिस्तान तां शाम जो नशर थींदी हुई, उन वक़्तु कचेरी ॿुधण वारा समूरा माण्हू पंहिंजो समूरो कमकार छॾे कचेरी खे वॾे गौर सां ॿुधंदा हुआ। हर को माण्हू उहो महसूसु कंदो हो त ॾाढो फतेह खान असां साम्हूं वेठल आहे। संदसि कचेरी जो अंदाज़ ॿारहाड़ी वारो हो। ॾाढे फतेह खान जी कचेरी सिंध तोड़े परॾे में मशहूरु हुई। ॾाढे फतेह खान जहिड़ा माण्हू धरतीअ ते घटि पैदा थींदा आहिनि। अहिड़ा माण्हू हर वक़्तु तारीख़ में ज़िंदा हूंदा आहिनि। सैयद साले मोहम्मद शाह उर्फ ॾाढे फतेह खान शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो सॼो रिसालो रिकॉर्ड कराए ऑडियो में महफ़ूज़ कयो। सैयद साले मोहम्मद शाह हैदराबाद रेडियो ते ड्रामनि में बि कमु कयो। साईं साले मोहम्मद शाह रेडियो जे मशहूरु ड्रामे अमृत जीवन प्यार में भरपूर किरदार अदा कयो। सैयद साले मोहम्मद शाह वल्द सैयद दादन शाह 4 अप्रैल 1968 ईस्वीअ ते हैदराबाद वेझो दरिया बेग मुग़ल में जन्म वरितो। रब ताला जेके सादत मंदियूं असां बख़्शियूं आहिनि, उन्हनि मां इहा बि हिकिड़ी वॾी सादत मंदी आहे असांखे मुयसरु थी। शाह साहब सिंधी लाइ अदब सकाफ़त ऐं फ़न जी दुनिया में वॾो मान हासिल कयो। हुन 4 अप्रैल 1958 ईस्वीअ ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अनाउंसर जी हैसियत सां शुरूआत कई हुई। सैयद पाण पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर तां टेलीकास्ट थींदड़ अवामी प्रोग्राम ओताक ऐं रस रिहाण ऐं कचेरी पिणु कई। सैयद साले मोहम्मद शाह खे सॼी सिंध में ॾाढा साईं ऐं झूने जे नाले सां हींअर ताईं बि यादि कयो वञे थो। पर अफ़सोस जो सिंध हुकूमत तरफ़ां ॾाढा साईं जी वरसी बि विसारे छॾी हुई। खेसि भेटां ॾियण लाइ हुकूमती सतह ते के बि मेड़ाका न कोठाया विया हुआ। ही सिंध जो अनमोल किरदारु ॾाढा साईं, जंहिंखे सिंध वारा त तमामु घणो यादि कनि था, पर हुकूमती नुमाइंदनि खे बि घुरिजे त सैयद साले मोहम्मद शाह जी हुकूमती सतह ते वरसी मल्हाई वञे।